सच्चो सतराम। कृपया इस चैनल को सब्सक्राइब करें और बेल आइकन को प्रेस करना ना भूलें। धन्यवाद। सच्चो सतराम। तंहिंजे करे शादी जो मक़सदु आहे, जणे जो मक़सदु आहे पाण भरो थिए, पंहिंजे पेरनि ते बीह, पंहिंजे दम ते हल। ऐं इहो कमु ॿार जो न हूंदो आहे, सभिनी जो हूंदो आहे। सभु साथ ॾियनि, असां सभु अहिड़ो माहौल पैदा कंदासीं मिली करे जो असां सभु पंहिंजे पेर ते तूं पंहिंजो पाण खे ॾिसी करे सिखी वञे, बहितर थिए। ऐं जेको असांखे पावर ईंदो, शक्ति ईंदी, पैसो हूंदो, जेको बि कुझु हूंदो, उहो सभु चङे कमनि में लॻंदो। इन करे असां छबो ॾेई करे बाक़ी सहयोग आहे, सभु कुझु चङे कम में लॻाईंदासीं। मालिक जी रहमत में मनमानी न कंदासीं, अयाशी अजाए विञाइण में न कंदासीं, पर बहितर अंदाज़ में कंदासीं। असांजी नीयत, नज़र, सोच सभु कुझु बहितर हूंदी। असां संसार खे सुगंधित कंदासीं। ऐं असांजी न्याणियूं जॾहिं घर में वेंदियूं त पोइ उन पंहिंजे घर खे मालिक जी रहमत सां भरींदियूं। जिते उहो खाधो तयारु कंदियूं त घर जो जहिड़ो बि माहौल हूंदो उनखे सॼो स्वर्ग वांगुरु बणाए छॾींदी। यानी सहुरनि ऐं पेकनि जो नालो मालिक जी रहमत सां, मालिक जे नाले सां नालो मालिक जो खणंदियूं, पर पंहिंजो नालो ऐं गीत पंहिंजे पेकनि ऐं सहरनि जा गुनगुनाईंदियूं। इज़त उते ॿिन्ही घरनि जूं पाईंदियूं। जे प्यार भरे मौके ते पाण सभु गॾु थिया, उहो मौक़ो हक़ीक़त में भागनि भरियो मौक़ो आहे, इंसानियत जो मौक़ो आहे, जेको सॼे जीवन खे सदाई मालिक जी रहमत सां भरे करे हलाए। सो अहिड़े प्यार भरे मौक़े ते उन सचे सतगुरु दा, उन ईश्वर दा इहा ई इल्तिजा अरदास वेंदी त इंसान असांजी न्याणी खे अहिड़ो भागनि भरियो बणाए, जंहिं घर में वञे उहो बि भागनि भरियो हुजे, जितां वञे उते बि भाग हुजे। ऐं मालिक हर हिकु औरत, हर हिकु न्याणी, हर हिकु ॿार खे अहिड़ो भाग भरियो बणाए जो सदाई जिते वञे सदाई वधे वसे, हुते ख़ुशी ऐं ख़ुशहाली अचे ऐं पंहिंजे जीवन खे सदाई ऊच आदर्शन सां उन सचे साईं जे नाम ध्यान सां बनाए करे रखे। ऐं हर मर्द खे अहिड़ो करे जो पंहिंजे इज़त शान मान सां पंहिंजे जीवन खे जिए ऐं सदाई उन सचे साईं जी रहमत खे पाए वधंदो ऐं वसंदो रहे। पर उहो सभु थींदो तॾहिं आहे जॾहिं असां तहिड़ो पाण खे बणाईंदा ऐं बणबासीं तॾहिं जॾहिं हर रोज़ कुझु वक़्तु वेही उन सचे साईं जो नाम ध्यानु सिमरन कंदा। जॾहिं उन सचे साईं जो ध्यानु कंदा त पोइ असां में सदगुण, मालिक जी रहमत, आसीस अचणु शुरू थींदी आहे। असां पाण गुणवान बणिजी वेंदा आहियूं ऐं जो उन नाम जो जाप कंदा आहियूं त पोइ उहा शक्ति थींदी आहे उन गुणनि ते अमल जी। असांजो जीवन एतिरो बहितर अंदाज़ सां वधंदो आहे जो असां जेके सत्कर्म कंदा आहियूं संसार में सुख, शान, शांति सभु कुझु मिलंदो आहे। ऐं जेको नाम जो जाप थींदो आहे असांजो कदम वधाए करे सुख शान को असांखे स्वर्ग ताईं पहुचाए छॾींदो आहे। ऐं असांजो लोक ऐं परलोक ॿई पाए पंहिंजे इंसान जो महान बणिजी उन सचे साईं जी रहमत ते पहुचंदा आहियूं, ऊचाई ते पहुचंदा आहियूं।